डिप्टी कमिश्नर खैरपुर शर्जील नूर चना के हुक्म ते यूटी मुख्तियारकार सोबोदेरो फिदा हुसैन खोखर सोबोदेरो सिटी में परचून जी दुकानन जूं रेट लिस्टूं चेक कयूं। वधीक रेट वठंदड़ दुकानन ते दंड पिण विधो वियो। यूटी मुख्तियारकार सोबोदेरो फिदा हुसैन खोखर ॿुधाईंदे चयो त डीसी खैरपुर शर्जील नूर चना, एसी सोबोदेरो शाहरुख मंगणहार ऐं मुख्तियारकार सोबोदेरो वकार अहमद शेख जे हुकुम ते सोबोदेरो शहर जे दुकानदारनि हथरादू रेट लिस्टूं तैयार कयूं आहिनि, जिन ते अवाम के एतराज़ आहिनि। हथरादू रेट लिस्टूं मुक़रर कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कदम खयां आहिनि ऐं उन्हनि ते कार्रवाई करे खेनि दंड बि विधो वियो आहे। हिन वधीक चयो त केरु केतिरो बि बाअसर छो न हुजे, कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। जेके रेट लिस्टूं असां मुक़रर कयूं आहिनि उन्हनि ते अमल न कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त कदम खयां वेंदा ऐं 2 ॾींहनि में मार्केट कमेटी सोबोदेरो मां ताज़ियूं गवर्नमेंट तरफ़ां मोकिलियल लिस्टूं दुकाननि ते ओपन करे रखियूं वेंदियूं, जीअं अवाम खे को बि एतराज़ न हुजे। इन हुकुम ते अमल न कंदड़ दुकानदारनि जे दुकाननि खे सील कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।